खणी आयो आहे। जी अदा तव्हांजो नालो छा आहे? साईं अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजो नालो जंसार अली शाहानी, वेठल कोट चुआरपुर। साईं कोट चुआरपुर में जेके तरक्याती कम न हलिया आहिनि, जेके तरक्याती कम या सोलर सिस्टम प्लेट उन जे बारे में मां अपील कंदुमि। साईं मुंहिंजा अर्ज़ ॿुधा वञनि। साईं मां ग़रीब मिस्किन आहियां। साईं असांजे ॻोठ में केतिरा ई ग़रीब मिस्किन आहिनि जिन खे सोलर सिस्टम कोन्हनि, जिन खे घरनि में छितियूं कोन्हनि। साईं वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन साईं मथो माल आयो आहे। साईं सोलर प्लेटियूं उहे कंहिं ग़रीब मिस्किन खे न मिलियूं आहिनि, कंहिं चङनि खे ॾिनियूं अथऊं, नानी भेरो करे विरायो अथऊं, चङनि खे ॾिनो अथऊं, कंहिं बि ग़रीब मिस्किन यतीम खे न मिलियो आहिनि। नालियुनि जी बजट आई, नालियुनि जी बजट खाई विया। रोड रस्तनि जा जेके बजटूं आहियूं उहे खाई विया। ऐं साईं जेके 11,000 ताबूं जेके ॻोठ में आहियूं ज़ुल्फ़कार भुटे जे दौर जूं उहे खाई विया। ऐं साईं नालियूं न ठहियूं आहिनि। ऐं साईं असांजी अपील आहे जमील साहब, सुमरे साहब खे, सोहेल सियाल साहब खे, बिलावल साहब खे, सफर साहब खे, जेसीं ताईं इहे तव्हांजे पार्टीअ में आहिनि तेसीं ताईं तव्हांजी पार्टी काई मज़बूत न थींदी। कंहिं बि ग़रीब मिस्किन यतीमनि खे न मिली आहे सोलर सिस्टम प्लेटां, न को लाइटियूं मिलियूं न राशन में। जेको चेयरमैन आहे मोहम्मद अली माउदो साहब, यूसी चेयरमैन यानी वहीद शाहानी चुआरपुर जो, उन्हनि जो चवणु आहे शेरियार शाहानी ऐं वहीद शाहानी जो चवणु आहे त मोहम्मद अली माउदो खे राशन आयो, उन ॾिनो बशीर साहब खे ग़रीबनि मिस्किननि जो राशन, जेको अञा ताईं ग़रीबनि मिस्किननि जो राशन खाइनि था। साईं हे ॾिसो, हे असां खां वधीक ग़रीब मिस्किन आहिनि जेको ग़रीबनि जो हक़ था खाइनि। असांजी अपील आहे सभिनी खे बराए महिरबानी करे असांजा अर्ज़ ॿुधा वञनि, अपीलूं ॿुधियूं वञनि त ग़रीब मिस्किननि ताईं राशन। हक़नि जी हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।